प्यारा ॿारो, बाजी गुलबनू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। शैतान असांजो दुश्मन, हथनि खे परे रखो। छा तव्हां ॼाणो था त क़िस्मत जो हाल ॿुधाइण वारो केरु हूंदो आहे? उहो को अहिड़ो माण्हू हूंदो आहे जेको शैतान लाइ कमु कंदो आहे ऐं उन्ही करे हू ॿुधाईंदो आहे त मुस्तक़बिल में छा थियण वारो आहे। हू जेको ॿुधाए थो इहो बिल्कुलु ग़लति न हूंदो, पर हू कोशिश कंदो आहे त इहो अटकल सही हुजे। क़िस्मत जो हाल ॿुधाइण वारा घणे वक़्त खां मौजूद आहिनि। जॾहिं पौलुस पंहिंजे दोस्त सां गॾु फिलिपी वियो त बाइबल असांखे ॿुधाए थी त हिकु औरत डोड़ींदे हुनजे पोयां वई ऐं उन औरत में हिकु बदरू हुई जेका क़िस्मत जो हाल ॿुधाईंदी हुई। हू घटियुनि में ज़ोर ज़ोर सां रड़ियूं करण लॻी। ही माण्हू ख़ुदा जो क़दम आहिनि। इहे तव्हांखे ॿुधाईंदा त तव्हां कीअं बची सघो था। पर उन त सच चयो न। बिल्कुलु सच, पर पौलुस हुनखां खुश न हो। पौलुस खे हुन औरत जी मशहूरी जी ज़रूरत न हुई। यसू मसीह जे नाले में हिन औरत खे छॾी ॾे। क़िस्मत जो हाल ॿुधाइण वारी रूह फौरन हुनखे छॾे ॾिनो। यसू ई फ़तामंद आहे। शैतान यसू जे साम्हूं ॾकींदो आहे। असां खेसि ॾिसी नथा सघूं, पर पोइ बि शैतान उन कम में मसरूफ़ आहे त हुन माण्हू खे ख़ुदा ते यकीन करण खां रोकींदो रहे। उन करे हू असांखे उनजे भेट में हिकु नई शइ ॾे थो, तोहम परस्ती। इहो बिल्कुलु सच आहे त जेको बि यसू लाइ पंहिंजे दिल जो दरवाज़ो बंदि करे थो, इहो उन खे तोहम परस्ती लाइ खोलींदो आहे। असां उन खे उन्हनि तावीज़नि में सुञाणे सघूं था जेके घणा माण्हू गिची ऐं हथनि में पाईंदा आहिनि। असां उन खे उन्हनि शयुनि में सुञाणे सघूं था जेको माण्हू पंहिंजे गाॾी में टंगींदा आहिनि। शैतान असांखे अहिड़े ई कूड़नि रांदियुनि में फसाइण जी कोशिश कंदो रहे थो ऐं सोचनि ते मजबूर करे थो त असीं पंहिंजे मुस्तक़बिल खे ॼाणण जे चक्कर में लॻा रहूं। ऐं जेकॾहिं असीं उहो सभु कुझु रुगो मज़ाक मस्ती लाइ करियूं त? मार्टिन बि इहो ई सोचियो। जॾहिं उन जे स्कूल में कुझु ॿारनि घुमंदड़ गिलास जी मदद सां रूह सां ॻाल्हाइण जी कोशिश कई, पर उन खां पोइ हू ॾाढो खौफ़ में रहण लॻो ऐं खेसि ख़राब ख्वाब अचण लॻा। छा तव्हांखे मिस जी कुपी वारे तजुर्बे जे बारे में ख़बर आहे? पंहिंजे हिकु आंगुर खे मिस जी कुपी में विझो रुगो मज़ाक लाइ ऐं ॿी आंगर खे संजीदगी सां विझो। अरे ॿिन्ही आंगरियूं नीरी मर्च सां भरिजी वयूं आहिनि। तो पोइ पाण खे दुश्मननि जी दावत खां बचाए रखो। उन सां फ़र्क़ु नथो पवे त इहो मज़ाक लाइ आहे या संजीदगी लाइ, छो त पछतावो हमेशा रहंदो आहे। मिसाल तौर थी सघे थो तव्हांजो दिल ना चाहे त बाइबल पढ़ो ऐं दुआ करियो। छा तव्हां पंहिंजे सितारनि जो हाल पढ़ो था? न, मुंहिंजी माउ बि नथी पढ़े। हू चवे थी त ख़ुदा बि उन खे मना करे थो। हू चाहे थो त असीं सिर्फ़ उन ते यकीन कयूं। ऐं जॾहिं तव्हां वटि यसू आहे त तव्हांखे ॿिए कंहिं जी ज़रूरत न हूंदी। हू फ़तामंद आहे ऐं दुश्मननि जी जालनि मां निकिरण में असांजी मदद करे थो। हू तव्हां सां मोहबत करे थो, उन करे हू तव्हांजी हिफ़ाज़त कंदो। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।